त ॿी वरी हिकिड़ी शइ वॾी इम्पोर्टेंट आहे, उहो तव्हांजे हवाले सां वरी तव्हांजे तक ते भलूं जेकॾहिं पाण ज़िले में, हाणे तव्हां आहियो घोटकी ज़िले जा, भई तव्हां आहियो MP सखर ज़िले मां, त फ़िलहाल ॿई तव्हांजा पंहिंजा इलाइक़ा आहिनि, त उते मक़ामी सतह ते केतिरी डेवलपमेंट कराई आहे अवां, कहिड़ा वॾा प्रोजेक्ट्स ॾिना आहिनि अवाम खे, कहिड़ा तोहफ़ा ॾिना आहिनि इन में, छाकाणि मुसलसल तव्हां उतां MP थींदा पिया अचो, त कॾहिं घोटकी मां त कॾहिं पनवाकिल मां, उते छा ॾिनो आहे अवाम खे ऐं कहिड़ियूं सहूलियतूं अञा ॾियणु वञो पिया? पनवाकिल ज़िले हा, ज़ाहिर जेको तव्हांजो तक आहे। पनवाकिल में पंहिंजो मुंहिंजी कोशिशि आहे त हिन 5 सालनि में फार्म टू मार्केट रोड्स हर ॻोठ खां तालके ताईं हुजणु खपनि, जेको असांजो तहसील आहे पनवाकिल सिटी आहे। ऐं अव्हांखे ख़बर आहे त इन पोयनि सैलाबनि में असांजो इंफ्रास्ट्रक्चर तक़रीबन सिंध जो, कराची हुजे या जाथों जो, तमामु डैमेज थी वियो, तमामु तबाह थी वियो। उन में सिंध गवर्नमेंट वटि एतिरा वसाइल कोन्हनि जे ईअं एट अ टाइम सॼो इंफ्रास्ट्रक्चर नओं ठही वञे ऐं नई डेवलपमेंट थी वञे, हर जाइ ते रोड बि ठहिनि, इस्पतालूं बि, स्कूल बि, त इहो पॉसिबल ई न आहे, एतिरो पैसो ई कोन्हे। त हाणे असांजो इहो ई फोकस आहे त पंहिंजे तालके में जेका मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी आहे पनवाकिल, त उन में रोड इंफ्रास्ट्रक्चर बहितर खां बहितर कयो वञे। ऐं उते स्कूल जेके आहिनि असांजा काफ़ी डैमेज थी विया आहिनि। उन में मुंहिंजी पंहिंजो एजुकेशन मिनिस्टर साहिब सां बि ॻाल्हि थी आहे, उन में असांजी कोशिशि आहे त स्कूलनि जी रिपेयर थिए, स्कूल नवां वधि में वधि जेतिरा कराए सघूं उहे करायूं। ऐं हॉस्पिटल खे थोरो मुंहिंजी कोशिशि आहे त इन खे असां गेम्स मां या पंहिंजो इंडस सां इंटरलिंक कराए उन्हनि जे हवाले कयूं त जीअं अञा उहा बहितर थिए। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ त माना इहे पंहिंजा समूरा ज़िला जेके आहिनि, चाहे लोकल गवर्नमेंट जा नतीजा ॾिसूं या हाणे वरी जनरल इलेक्शन जा, सभु पीपल्स पार्टी उतां खटी आई आहे। माना घोटकी हुजे या सखर हुजे, त इहे गढ़ आहिनि पीपल्स पार्टी जा, पर हाणे उहे गॾोगॾु धाड़ेलनि जा बि गढ़ आहिनि। पके में तव्हांजो गढ़ आहे त वरी तव्हांजी हुकूमत आहे, त वरी कचे में हुकूमत हुननि जी आहे। इहे ॿई ज़िला या परियां वरी कश्मीर, कंदुकोट, इहे सभु गॾिया पिया आहिनि, शिकारपुर, इहो कचो माना ॼण त तव्हांजी रिटी न आहे हुते, तव्हांजी का शइ ॼण हुते पुलिस वञी नथी सघे, त इहो कीअं ख़तमु कबो? इन खे का उमेदु कयूं, न त इहो ज़िला हिन वक़्तु सूरत राति जो त सफ़र करण जहिड़ा बि न आहिनि। पंहिंजो ज़ोएब, मां जो उन इलाइक़े सां वास्तो रहियो आहे ऐं असां त ज़ाहिर आहे उन इलाइक़े मां ई आया आहियूं, पर मां अव्हांखे ॿुधायां त पीपल्स पार्टी जी हुकूमत अचण खां पहिरियों, जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत आई मोहतरमा जी शहादत खां पोइ इक़्तिदार में, त असां जेको पहिरीं वरसी ते वञूं पिया पंहिंजो लाड़काणे, अञा पीपल्स पार्टी जी हुकूमत न आई, मतिलबु पीपल्स पार्टी खटी हुई इलेक्शन, अञा गवर्नमेंट फॉर्म न थी, उहो 40 हुयो, 40 ते हा वञूं पिया। त उन में पंहिंजो असांखे कॉन्वॉय जी सूरत में वञिणो पियो, एतिरा हालात ख़राबु हूंदा हुआ। असांखे उहो बि यादि आहे त 2008 खां पहिरियों, मतिलबु हाणे त सिर्फ़ु कचे जी ॻाल्हि कयूं था, इवन पके ते बि ईअं ई धाड़ेल हूंदा हुआ, माण्हू शाम जो निकिरी न सघंदो। लेकिन पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत अचण खां पोइ काफ़ी हालात बहितर थिया, ऑपरेशन्स थिया। अवां कराची जी मिसाल वठो यार, कराची में अवां वेठा आहियो त इते तव्हां पाण रिपोर्टिंग कंदा आहियो त 10-15 लाशां रोज़ किरनि थियूं, के बोरी में मिलनि थियूं, के किथे टारगेट किलिंग, माण्हू निकिरी कोन सघंदा, ईअं ख़बर कोन पवंदी त को होटल में वेठो आहे, इनडिस्क्रिमिनेट फायरिंग थी वेंदी, जेके माण्हू वेठा आहिनि मरी विया। त अॻे हालात ॾाढा ख़राबु हूंदा, ऐं हाणे मां सम्झां थो काफ़ी हालात बहितर आहिनि। हाणे तव्हांखे अहिड़ो को इंसिडेंट ॾिसण में कोन थो अचे, पर ज़रूरु किथे किथे इशूज़ आहिनि, ऐं उनखे मां सम्झां थो त होम मिनिस्टर बि महिनत करे थो, ऐं सिंध गवर्नमेंट चीफ मिनिस्टर साहिबु हुजे, ऐं मथां प्रेसिडेंट साहिबु, ॾिठो त तव्हां पाण सखर आहियो, उन्हनि मीटिंग कई उते, उन जा रिज़ल्ट सुठा आया आहिनि, पर उन में ज़रूरु टाइम लॻंदो। ईअं तव्हां ॾिसो न, इहे जेको 6-7 महीने में बिगाड़ आयो जॾहिं केयरटेकर गवर्नमेंट ई, त उन में तमामु लॉ एंड ऑर्डर ख़राबु थी वई, पर उन खे कंपेयर कयो हाणे त हाणे काफ़ी बहितर आहे, पर ज़रूरु कुझु इशूज़ आहिनि, उन्हनि खे थोरो टाइम लॻंदो, ऐं मां सम्झां थो बहितर थी वेंदो इंशाल्लाह।